सिंध यूनाइटेड पार्टी के सरबराह सैयद जलाल ममू शाह भिटशाह पहुंची शारन के सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई के मज़ार ते चादर चाढ़े दुआ घुरी। इन मौके ते सैयद जलाल ममू शाह दंबूरे चौक ते पार्टी झंडे जी परचम कुशाई पिण कई ऐं पार्टी के सिटी सदर सैयद फदा हुसैन शाह सां भाउ जे वफ़ात ते ताज़ियत पादर रिंद बरादरी जे हिक ई घर जे क़त्ल थियल 6 बातुनि जे वारसनि सां उज़ुर खाई कई। दरगाह भिटाई ते हाज़िरी बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद जलाल ममू शाह चयो त मुल्क अंदर अटे जी खोट समेत महांगाई में वफ़ाक़ी हुकूमत समेत सिंध हुकूमत ज़िम्मेवार आहे। अटे ऐं खंड जी खोट सूबाई हुकूमत जी नाकाम पॉलिसियुनि जो नतीजो आहे। हुन चयो त सिंध में ॾोहनि जो इज़ाफ़ो आइजी सिंध खे नाकाम करण जी साज़िश आहे, जंहिं मां लॻे थो त बदअमनी पुठियां बि सियासियत आहिनि। संदसि चवणु हो त असां आगाही मुहिम शुरू करे मुख़्तलिफ़ ज़िलनि जो दौरो करे रहिया आहियूं। असां हिन खे ईअं था सम्झूं त कंहिंखे बि एसपीअ खे फेल करिणो हूंदो आहे न त पोइ इन इलाइक़े में ॾोह वधाईंदा आहिनि। असीं सम्झूं था त हिन वक़्तु आईजीअ खे फेल करण जे लाइ सिंध में जेको ॾोह वधाया विया आहिनि इहा ज़ाहिर थो करे इन जे पुठियां सियासियत आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk